मुल्क के मुख्तलिफ़ इलाक़नि में बरसात पई आहे। थधि में वाह थी वई आहे। कराची में मलेर, गुलशन अदीद, क़ायदाबाद, शारा फैसल ऐं ॿियनि इलाइक़नि में वसकारो थियो आहे। कराची में सभ खां वधीक बरसात गुलशन अदीद ऐं क़ायदाबाद में 5 ॾाही ॿुड़ी रिकॉर्ड कई वई आहे। मौसमियात खाते जो चवणु आहे त कराची में सुभाणे ताईं बरसात जो सिलसिलो जारी रहंदो। मुल्क के मुख्तलिफ़ इलाक़नि में बरसात पई आहे। बरसात बाद थधि में वाध पइजी वई आहे। कराची में मलेर, गुलशन अदीद, क़ायदाबाद, शारा फैसल, गुलिस्तान जौहर ऐं ॿियनि इलाइक़नि में बरसात पई आहे। तफ़सील वठंदासीं महताब शर खां। महताब आगाह कजो। जी बिल्कुल बेशार मुख्तलिफ़ इलाइक़नि में बरसात जो सिलसिलो जारी है। पर कराची में भी क़ायदाबाद, शारा फैसल ऐं ॿियनि इलाइक़नि में बरसात जो सिलसिलो जारी है। केतिरनि इलाइक़नि में बरसात पवण सबबि इलाइक़नि में पानी बीहजी वियो आहे, माण्हू परेशान खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। कराची में सभ खां वधीक बरसात जी गुलशन अदीद ऐं क़ायदाबाद में 5 ॾाही ॿुड़ी रिकॉर्ड की वई आहे। कराची में मुख्तलिफ़ इलाइक़नि में सुभाणे ताईं बरसात जो सिलसिलो जारी रहंदो। मौसमियात खाते पारां ॿुधायो आहे। तव्हांखे ॿुधायो त बरसात पवण खां बाद में थधि में तमामु घणो इज़ाफ़ो अची वियो आहे ऐं केतिरनि इलाइक़नि में पानी बीहजी वियो आहे। जेके इंतज़ामिया जे तरफ़ां का बि कार्रवाई न कई, पानी कढण जो सिलसिलो जारी न थी चुकियो आहे। माण्हू सख़्तु परेशान खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। जी ठीक है महताब, वॾी महिरबानी अव्हां जी तफ़सील खां करण लाइ।